नाज़रीन, एंटी करप्शन पुलिस कणक स्कैंडल में मुलविस फूड इंस्पेक्टर यूनिस कादर मसीह के गिरफ्तार करे वरितो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, वधीक अपडेट कजो। जी हाँ, बिल्कुल। एंटी करप्शन पुलिस हैदराबाद में कार्रवाई कंदे कणक स्कैंडल में मुलविस फूड इंस्पेक्टर यूनिस कादर मसीह के गिरफ्तार करण जी दावा कई है। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट जे डिप्टी डायरेक्टर इमरान दावत हुनजो चवणु आहे त हुनजी टीम इंस्पेक्टर आगा हुसैन जी अॻुवाणी में कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान जवाबदार इंस्पेक्टर यूनिस कादर मसीह के गिरफ्तार किया वियो आहे। इन ते हुनजो इहो बि चवणु आहे त गिरफ्तार कयल जवाबदार मथां 2024 दौरान 500 मेट्रिक टन खां वधीक सरकारी कणक में गोबिन जो इल्ज़ाम आहे। जवाबदार क़ौमी नाणे खे 7 करोड़ 33 लख रुपयनि खां वधीक जो नुक़सानु पहुचायो आहे। इन ते हुनजो चवणु आहे त हिनखे गिरफ्तार कयो आहे। हिन खिलाफ़ केस पिणु दाख़िल आहे, जंहिं बदि हिनखे अदालत में पेश कयो वेंदो। जी अब्दुल रसूल, अवां जी महिरबानी।